वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार। अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम। रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कन सुज्जदा। तराहुम रुक्कन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद। ज़ालिका मसलुहुम फित्तौराति व मसलुहुम फिल इंजील। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सां वॾे आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि वाल बैती व बारिक वसल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम वाल बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्ग वहीं भाइरो,
अल्लाह ताला पांजो फज़ल फरमायो जो ता असांखे हिन पिंडाल में जमो फरमाए का घड़ी कुरान शरीफ जे बुधणे बुधाइण जी सादत बख्शी। दुआ है अल्लाह ताला तां समूरन जी हाज़री पांजी बारगाह में मंजूर ए मकबूल फरमाए। मुझा अजीजो, मुझा दोस्तों, मुझा भाईरो, अल्लाह ताला तां मथों खास एक मेहरबानी करण फरमाई जो हक वारी जमात जमीयत उलमा इस्लाम सां ताल्लुक़ ऐं निस्बत नसीब फरमाई है। अजीजो, हिन फितने के ज़माने में बेशुमार टोला निर्वार थिया आहिनि। जेके चवंदा असां हक़ ते माण्हुनि खे वरगलाइण ऐं बरगलाइण जी कोशिश था कनि। चवंदा ते वहाबी, हे देवबंदी, हे जमीयत उलमा इस्लाम वाला, गुस्ताख रसूल अथव, बेअदब रसूल अथव। अदा मां ताहूं पुछा थो कयां, जेकॾहिं हिन जमात में नबी साईं जी बेअदबी हुजे, गुस्ताखी हुजे, शाह मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जमात जे आलमन, हाफिजन, तालबन, कारकुनन के निंड में पांजो दीदार कराए ॻाल्हायो ई नथा। लेकिन के मटो तां ॾिनो कन ॿियनि आवाज़ ईअं तो तां निकिरे ॼण महीने जी बुख ते वेठा हो। एॾो अञा सी बि न आयो आहे, थोरो ॻाल्हायो। मां तां पुछा थो कयां, हिन जमात में जेकॾहिं नबी साईं जी बेअदबी हुजे, शाहयात नबी मिठड़ो मोहम्मद करीम पंहिंजा दीदार हिन जमात जे आलमन, हाफिजन, तालबन, कारकुनन के कराए, हे कुरान मजीद मुझे हथ में आ, मां मथे ते तो रखां, अल्लाह जी ज़ात जो कसम खणी तो चवां त हिन जमात जे केतिरनि आलमन, तालबन, हाफिजन, कारकुनन के मिठड़े नबी मोहम्मद करीम पंहिंजा दीदार कराया। अञा हिन जमात जे हक़ हुजण जी निशानी ॿी कहिड़ी ॾिजे? हिन जमात जो आलिम मौलाना अब्दुल अली घोटो रहमतुल्लाह अलैह तांजे पाड़े जो बाबा साईं फरमाइंदा त मौलाना साहब मौलाना अब्दुल अली घोटो रहमतुल्लाह अलैह
वाइज़न में कचहरिन में फरमाइंदा अल्लाह जे फज़ल सां मुझे 50 दफ़न को वधीक कमो पेश निंड में सुने मोहम्मद करीम जा दीदार थियन हिकड़ी केसर मां मौलाना साहब जी बुदम वाह जो नबी साईं जो परवानो हो वाह जो आशिक हो मौलाना अब्दुल्लाई गोलो मेराज जो वाक्यो नबी साईं जो बयान तो करे शाद अंदाज़े बयाना शाद इश्क जी मंज़ला नबी साईं जो नालो भी खणे दो द प्यार मां मोहब्बत मां सबा जड़े अंदाज सां ऐं डुनकराऊं भी दे दो रोए भी दो वाइल कंदे कंदे हिकड़ी जाए दे सुडका भरे रोइण में डुनकर में गुम तो थी वञे का घड़ी बाद में ॻाल्हाए दो चवे दो यारो हाने हाने बटे ॾियारा थिया सोने नबी मोहम्मद करीम जो दीदार थियो मिठड़े मोहम्मद करीम मासा भाकुर बादो ऐं सॼो हथ मुबारक मुझे सीने ते घुमायो ऐं मांखे फरमायो ओ मौलाना अब्दुल्लाई घोटा मां मोहम्मद करीम तोखे वसीयत ऐं नसीहत तो क्या त जमियत उलमा इस्लाम के न छॾजा मौलाना साहब फरमाए दो जने मुझी अख खुली अल्लाह जी ज़ात जो कसम इं बियो महसूस किया जन त मुझे सीने ते बर्फ जो टुकड़ो पियो आ ऐं मुझे पक पई वई बारगाह रिसालत में जेकॾहिं का मक़बूल जमात आ तो वा जमियत उलमा इस्लाम आ जंहिंजी पारत मिठड़ो नबी मोहम्मद करीम पाण करे रहियो आहे नारे तकबीर जमियत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद नारे तकबीर भलाइंदा माण्हुनि खे न वञो हे वाहबी गुस्ताखे रसूल अथव भेद बे रसूल नथा मञनि नबीअ खे जे नबीअ खे न मञनि त नबी साईं छो दीदार कराए हिन जमियत उलमा इस्लाम जे हाल में मौलाना अब्दुल कादिर रिंद मरूम तव्हां ॾिठो तव्हांजे पाड़े जो वॾो बुज़ुर्ग ओ मौलाना अब्दुल कादिर मरहूम मकबूर शिकारपुर में सदर जे इलाके में आयो बयान कंदे कंदे जलाल ऐं जोश में अजियो कुरान शरीफ मथे ते रखी कसम सां साख सां चई त हाणे हाणे बदले ॾियारा थिया मूंखे प्यारे नबी मोहम्मद करीम जो निंड में दीदार नसीब थियो ऐं मथां ॿिया लफ़्ज़ ॻाल्हाई जेको कूड़ो माण्हू कॾहिं न ॻाल्हाए सघंदो चई त इहो क़ुरान मथे ते आ कसम खणी थो चवां नबी साईं जो मूंखे निंड में दीदार थियो आहे जेकॾहिं मां कूड़ थो ॻाल्हायां त भले मुंहिंजो क़ुरान ते कसम ते मुंहुं फिरी वञे ऐं टियां लफ़्ज़ वाह जो आलिम बुज़ुर्ग वाह जो हिन फ़क़ीर मिज़ाज हा प्यारे नबी जे आशिक़ लफ़्ज़ ॻाल्हाया चई जेके पाण खे आशिक़ रसूल सदायूं वेठा आहिनि असांखे गुस्ताखे रसूल कयूं वेठा आहिनि मां उन्हनि खे चैलेंज थो कयां उन्हनि मां हिकिड़ो माण्हू बि
कुरान शरीफ मांगुर मथे ते रखी कसम सां चवे साख सां चवे त मुंहिंजे प्यारे नबी जो निंड में दीदार थियो आहे न त मुंहिंजी सूरत फिरी वञे मां कूड़ थो ॻाल्हायां त इहे लफ़्ज़ चवे ऐं कुरान शरीफ मथे ते हुजे त कसम भी खणे मुंहुं भी न फिरेज। मौलाना अब्दुल कादिर मरहूम फरमायो त मां जमियत खे छॾे उन्हनि जी जमात में ऐलान करण लाइ तयार आहियां। हिन महिल ताईं उन्हनि यारनि मां हिकिड़ो भी मैदान ते न आयो जंहिं कुरान मथे ते रखी चयो हुजे त मूंखे सोने नबीअ जो दीदार थियो। अज़ीज़ो माण्हू तव्हांखे भुलाइनि था। मौलाना सनाउल्लाह जो तो हिन जमात जो सब बुजुर्ग तव्हांजे पाड़े जान ॾिठो अथव मौलाना सनाउल्लाह हाणे वीचारो जीअरो वेठो आहे पर कुराड़ो थी वियो आहे ज़ईफ़ थियो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला हुनखे तंदुरुस्ती में सेहत में बरकत नसीब फरमाए। रिपड़ीअ में जलसो मां भी उते मौजूद स्टेज ते मां वेठो मौलाना सनाउल्लाह जो तई बयान कंदे कंदे फरमायो यारो रिपड़ीअ वारो अल्लाह जी ज़ात जो कसम 4 दफ़ा निंड में मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार थियो आहे। बाबा साईं कहिड़ी जमात जो देवबंदी जमियत जो वाह भी हाणे ताज़ी ॻाल्हि मूंखे दोस्त ॿुधाई सन जे भरिसां मां जांदो आहे उते जलसो उते जेको हाफ़िज़ हो वो मेड़ जो हो पवार मांखे चई मां मिखे साहब जो वॾो परवानो साईं मिखे साहब जी भी जवानी सेकिलंदे असां जाते भी मेड़ जे इर्द गिर्द में ॿुधदास मिखे साहब वटि वञी पुॼदास। ॿुधाए पियो साईं 1990 या 91 जी ॻाल्हि आहे मिखो साहब फरीदाबाद जलसे ते आयो जेका मेहर को 20 किलोमीटर हेठा चे साईं मां साइकिल हलाए 20 किलोमीटर ते करे उते पहुतम जलसे गाह में साईं मिखो साहब वाइज ते वेठो बयान करे रहियो मां भी पहुतम साईं मिखो साहब बयान कंदे कंदे ऐं चें त ओ फरीदाबाद वारो अज मां तव्हांखे दिल जी ॻाल्हि थो ॿुधायां राज़ जी ॻाल्हि थो ॿुधायां ज़ुबान ते ॻाल्हि चढ़ी आई आहे अॻ में कॾहिं कान कई आहे चें मिखे साहब क़ुरान मजीद मथे ते रखी फरमायो त फरीदाबाद वारो मां इन जे लाइ क़ुरान मजीद वाइद में घणो पढ़ंदो आहियां जो मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार निंड में नसीब थियो ऐं मांखे सोने नबी मोहम्मद करीम फरमायो ओ मिखा साहब जॾहिं भी जाते भी वाइद करें तो कुरान शरीफ जो लोलियों घणियों ॾींदो कर कुरान शरीफ घणो पढ़दो कर छो त अल्लाह साईं पंहिंजी कुदरत सां तुंहिंजे वाइद खे मुंहिंजे रोज़े अतर में ॿुधाईंदो आहे मां मोहम्मद करीम तुंहिंजो कुरान मजीद बुद्धि मज़ो हासिल कंदो आहे। नारे तकबीर रईसुल वाइज़ीन मौलाना अब्दुल रज़ाक नारे तकबीर कसम खणी वजी साईं मिखे साहब अज भी मुझे लफ्ज़ कनन में गूंजंदा फरमाए त फरीदाबाद वारो अग में ॻाल्हि कॾहिं न कढी आहे राज़ जी ॻाल्हि आहे पर हाणे ॻाल्हि खुली आहे त ॿुधो तन सोने नबी फरमायो मोहम्मद करीम मिखा साहब वाइज़ में जलसे में कुरान शरीफ घणो पढ़दो कर छो त तुंहिंजो वाइज़ अल्लाह पंहिंजी कुदरत सां मूंखे रोज़े अतर में ॿुधाईंदो आहे। ये असांजी जमात जा कयो ॼण जी निशानी आहे।
साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैहि के भी केतरा ही दफा प्यारे नबी मोहम्मद करीम जा दीदार केतरा पर अजीब गाल जो बुधाया साईं बेर वाला वड़ा बेर शरीफ वाला अब्दुल करीम कुरैशी बाबा साईं ना वॾो प्यार कंदा वॾी मोहब्बत कंदा शवी जी रात रमजान शरीफ जी हमेशा बाबा साईं जी दरगाह दे बेर शरीफ में मस्जिद शरीफ में मुकर्रर हुई बाबा साईं कुर्सी ते वेही टे कलाक कुरान शरीफ जूं लोलियूं ॾींदा बुजुर्ग साईं अब्दुल करीम कुरैशी पट ते वेही अल्लाह जो मिठड़ो कुरान बाबा जी ज़बान मां ॿुधंदो वॾो प्यारो कंदा बाबा साईं शवी जी रात रमज़ान शरीफ जी हमेशा उते दरगाह वारी मस्जिद ते मुकर्रर हुई खबर पौंदी साईं वदन के मेखो साहब आयो यकदम बाहर निकरींदा इस्तकबाल में बाबा के भरे भाकुर पाइंदा वरी वठींदा वरी बाबा जमल मोकलाइंदो तो वरी बाबा साईं सां बाहर निकरींदा के हो जाए दे खलीबे जो साईं वदन के साईं ब्या भी खतीब ब्या ब्याल पर जेडो मेखे साहब सां तांजो प्यार आहे एडो कहीं खतीब सां न आहे राज छाहे बुधजो साईं उन खलीफे के फरमायो बा जे गाल न कढे हां त मां भी शायद गाल न कयां पर बुध ये गाल मां मेखे साहब सां शो प्यार कंदो आहियां मां हिक रात सुमी में मुझे निंड अची वई शाद साहिब अज़ीम शान वॾो जलसो हली रहियो आहे जीअं अज़ीम शान जलसे के वाइज में को साहब करे रहियो आहे वाह जो स्टेज सिंगारी पई आहे मेखे साहब जी कुर्सी सां गॾोगॾु सॼे पासे खां 23 नूरानी सोन जूं कुर्सियूं रखियूं पियूं जे तिन कुर्सिन मां विच में मिठड़ो नबी मोहम्मद करीम वेठो आहे सॼे पासे खां अबू बकर सिद्दीक़ खबे पासे खां उमर फारूक हां जने मेखो साहब कुरान शरीफ जी आयत पढ़ी बस्तो करे सॼी जमात त सुभान अल्लाह जी करे पर मिठड़ो नबी मोहम्मद करीम ऐं अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक भी हथ मथे खणी सुभान अल्लाह जो आवाज बुलंद नारे तकबीर भाई हाथ बुलंद करे नारे जो जवाब नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा उलमा हक उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर पहुंचे साईं वॾा फरमाईंदा ॿियनि शरीफ वारा पुट पोइ नबी साईं मेखे साहब खे जो मेखा साहब हुअ त आयत पढ़ जेका आयत अल्लाह साईं मुंहिंजी घरवारीअ जे शान में नाज़िल कई आहे वॾे आवाज़ सां चओ अञा ईमानी जज़्बे सां जो आयत ॿुधायांव फरमाइन الذين يرمون المحصنات الغافلات المؤمنات لعنوا في الدنيا والآخرة ولهم عذاب عظيم अञा वरी आवाज़ सां हथ मथे खणी चो सुभान अल्लाह साईं जन बेर वारनि फरमायो पुट हाणे सम्झई त मेखे साहब सां मां छो प्यार कयां अज़ीज़ो हिन जमात जे हक़ हुजण जी निशानी अञा ॿी कहिड़ी हुजे जो हिन जमात जे अॻवान लीडर क़ाइद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरे के अल्लाह से अजीम शहादत वारे मौत सा नवाजो
मस्जिद में, नमाज में, सजदे में अल्लाह साईं पाण दे असांजे कायद के घुरायो। दुनिया वारनि खे समझो त अल्लाह पैगाम ॾेई छॾियो। हाँ मौजूदा दौर में जेकॾहिं मां अल्लाह खे प्यारी जमात आहे, हक़ वारी जमात आहे, त इहा जमियत उलमा इस्लाम आहे जंहिंजे कायद, जंहिंजे लीडर खे मां अल्लाह हाँ मस्जिद में, नमाज में, सजदे में अज़ीम शहादत जो मौत नसीब फरमाए थो छॾिया। अजीजो अञा माण्हुनि जा तारा नथा खुलनि। अञा माण्हू अंधा लॻा पिया। अजीजो ही हक़ वारी जमात अथव, अचो हिन में शामिल थो। बेड़ा तव्हां अञा पार थी। और नबी ने फरमाया आखिरी ज़माने में बेशुमार टोला पैदा थींदा। एक हदीस में तो जे ज़ैन फरमायो बनी इसराइल में 72 फिरका पैदा था। मोहम्मद करीम जे उम्मत में 73 फिरका पैदा थींदा। साईं फरमायो 72 फिरका ना कदे हूंदा। 72 फिरका जन्नम वारे रस्ते ते हलदा। साईं फरमायो इल्ला वाहिदन मगर हिकड़ो फिरको मां मोहम्मद करीम वारो हूंदो। हाँ साहब फरमायो साईं तो माण्हू कीअं सुञाणनि त ही फिरको तव्हां वारो आहे, ही फिरको तव्हांजो गुलामनि वारो आहे। साईं खिली मुस्कुराए फरमायो तो उन फिरके में, उन जमात में घणे मां घणा आलम हूंदा। हाणे तव्हां नज़र फेरायो हर जमात में तव्हांखे मौलूदी घणा नज़र ईंदा, तव्हांखे ख़ैर आलम घणा नज़र ईंदा, तव्हांखे शाइर ऐं रुबाइन ऐं कसीदा पढ़ण वारा घणा नज़र ईंदा। यही जमात आहे जंहिंमें घणे मां घणा आलम आहिनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, तव्हां सर्च कयो, मां तव्हांखे चैलेंज थो ॾियां अल्लाह जी ज़ात जो कसम मां घणे मां घणा मौजूदा दौर में जेकॾहिं आलम आहिनि त जमियत उलमा इस्लाम उलमा देवबंद वटा। नारे तकबीर, जमियत उलमा इस्लाम, जमियत उलमा इस्लाम, नारे तकबीर। सर्च कयो तव्हां हिन जमात में तव्हांखे इलाही आलम नज़र ईंदा। मुंहिंजा अज़ीज़ो पंहिंजो ईमान बचायो, नथा मञनि नबीअ खे नथा मञनि। असां वॾो मञींदा आहियूं नबी साईं खे। असांजो अक़ीदो ईमान आहे हेॾे न्यारो। असां चवंदा आहियूं त हिन वक़्तु जा थिए नबी साईं जन रोज़े अतर में आराम पज़ीरनि। इन ज़मीन जी टुकड़ीअ जो मान अल्लाह साईं पंहिंजे अर्श खां बि मथे करे छॾियो आहे। अञा नथा मञो, अञा नथा फतवा थी लॻे न वञो हिननि जे जलसे में। हुननि खे पक्का त हिकु दफ़ो वाह बिन वटे पुगा त असां ॾे मोटंदा ई न। अंधड़े खे मिली माई, माई हुई कारड़ी सादड़ी। तो रोज़ अंधड़े खे चवे जेकर तोखे अखियूं हुजनि मुंहिंजो हुस्न ॾिसे, जेकर तोखे अखियूं हुजनि मुंहिंजी सूंहं ॾिसे, जेकर अखियूं हुजनि त मुंहिंजो रंग ॾिसे। रड़ पई ॻोठ में, डॉक्टर आयो डॉक्टर अखियुनि ठाराइण वारो। पुॼी वियो डॉक्टर, अंदरे घर वारे जो वारो करे डॉक्टर के वठी आ। माई जो बाहर निकती डॉक्टर के 500 रुपया हाथ में पकड़ाए जे वठ। देर न करे पाड़ो ही छड़े वञ। मां उन अंदरे के लाइ केॾा दटा चढ़िया
तमा हेड़ी सोणी मां हेड़ी हसीन मां हेड़ी जमील जो हुनखे जो तूं अखियूं ठाहे ॾिने त इहो मूंखे प्यार कंदो कन मोचड़न सां कुटींदो। भाई भी दिल में चे भई त अहिड़ी जेकॾहिं मां भली हुजां त सजा तो अंधे लाइ मूंखे छॾंदा। अज़ीज़ो हुननि खे पक्का हिकु दफ़ो हे वाह पंहिंजे जसे में विया त वरी न मोटदा। चो त हक़ हिननि वॾा हिननि खे अखियूं मिली वेंदियूं पोइ सॼो फ़िरेब खुली थो पए। मुंहिंजा अज़ीज़ो ये जमात नबी सही भी मञींदी आहे जीअं क़ुरान मजीद में अल्लाह जे प्यारे नबी जो तारीफ़ करायो। चो चो वॾे आवाज़ अञा ईमानी जज़्बे सां लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। कुरान जा आशिक़ वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अञा दिल जी गहराइनि सां अज़ीज़ो असां नबी साईं जा परवाना सां पतंग सां आशिक़। वरी माण्हू फतवाऊं दाणनि न वञिजो हिननि जे जलसे में वाह बि अलीअ खे न मञींदा त चवंदा आहिनि न कीअं न नारियल मुर्तज़ा खे मञींदा जंहिंजी बहादुरी जी नेकी क़ुरान शरीफ़ में फरमाई वलम यख्श इल्लल्लाह। वॾे आवाज़ सां अलीअ जा हवदार हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। कीअं न नारियल मुर्तज़ा खे मञींदा जंहिंजी निमाज़ ऐं सजदनि जी नेकी क़ुरान शरीफ़ अञा वॾे आवाज़ फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुम फित तौरात व मसलुम फिल इंजील। अञा वॾे आवाज़ सां कीअं न नारियल मुर्तज़ा खे मञींदा जंहिंजी सखावत जी नेकी क़ुरान शरीफ़ चओ सुभान अल्लाह। ويطعمون الطعام على حبه مسكينا ويتيما ويتيما واسيرا